सांगड़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ भरसा मंगली थाणे में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा जाली फार्म भरे बरसात मुतासिरन खां 500 रुपया रिश्वत वसूल कंदड़ ॿिनि ठगनि खे मंगली पुलिस गिरफ़्तार करे खेनि केस दाख़िल करे छॾियो आहे। पुलिस मूजिबि असांखे इतला मिलियो त मंगली थाणे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बेनज़ीर इनकम सपोर्ट वज़ीफ़े जा पैसा अचण जो चई जाली फार्म पैसा वसूल कंदा हुआ। तंहिं ते पुलिस इलाइक़े वासियुनि जी शिकायत ते ॿिनि जवाबदार अयाज़ अली मरी असफर वसाण ते केस दाख़िल करे छॾियो आहे। वाज़े रहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट जे चेयरमैन शाज़िया मरी पारां बरसात मुतासिरन जे पैसनि जी कटौती ऐं जाली फार्म भरे पैसा वसूल कंदड़नि जे ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम जारी कयो आहे। तंहिं ते पुलिस अॼु ॿिनि जाली फार्म भरंदड़नि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।